ब्रेकिंग न्यूज़ अवासा खैबर माशर कंदासी खैबर बरसां तेज़ रफ्तार मुसाफिर कोच कल्टी थी पई आहे। क़ौमी शहर कराची का शिकारपुर वेंदड़ मुसाफिर कोच तेज़ रफ्तारी सबब कल्टी थी पई, जंहिंजे नतीजे में वारड़े समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। समूरनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। हादसे बाबति तव्हांखे आगाह कयूं पिया। खैबर भरिसां तेज़ रफ्तार मुसाफिर कोच कल्टी थी पई आहे। क़ौमी शहर कराची का शिकारपुर वेंदड़ मुसाफिर कोच तेज़ रफ्तारी सबब कल्टी थी पई आहे। हादसे में वारड़े समेत 5 ॼणा सख़्त ज़ख़्मी थी पिया। समूरनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खबर वासा खैबर माशर कई पिया। खैबर भरिसां तेज़ रफ्तार मुसाफिर कोच कल्टी थी पई आहे। क़ौमी शहर कराची का शिकारपुर वेंदड़ मुसाफिर कोच तेज़ रफ्तारी सबब कल्टी थी पई आहे। हादसे में वारड़े समेत 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया। समूरनि ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। खैबर भरिसां तेज़ रफ्तार मुसाफिर कोच कल्टी थी पई आहे। क़ौमी शहर कराची का शिकारपुर वेंदड़ मुसाफिर कोच तेज़ रफ्तारी सबब कल्टी थी पई।